मौत ईंदो, सितारनि ते मौत ईंदो, सिज ते मौत ईंदो, चंड ते मौत ईंदो, ज़मीन ते मौत ईंदो, जबलनि ते मौत ईंदो, वणनि ते मौत ईंदो, समंदर ते मौत ईंदो। सभु माण्हू मरंदा, मुल्ला मरंदा, मुलियाणियूं मरंदियूं, पीर मरंदा, पीराणियूं मरंदियूं, वॾेरा मरंदा, वॾेरियूं मरंदियूं, फ़क़ीर मरंदा, फ़क़ीराणियूं मरंदियूं, को बि न बचंदो। मलाइक मरंदा, हथा के ख़ुदि मौत मरंदी। कुल्लु मन अलैहा फ़ान, हर शइ फना थींदी। वयबक़ा वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम, अल्लाह जी ज़ात बाक़ी रहंदी। क़यामत थींदी, भलो तमाको थींदो, हुन जे लाइ तयारी कयो। असांखे हलणो आहे होॾे, असांजो हमेशह घर होॾे आहे। 50,000 साल जो ॾींहुं ईंदो, सिज नेज़े ते ज़मीन ड्रामे उते बीहणो आहे हिसाब किताब जे लाइ। न आसमान हूंदो, न छत हूंदी, न शामियाना हूंदा, न वण हूंदा, कुछ भी न हूंदो। सिर्फ अल्लाह जे अर्श जी छांव। सिर्फ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, सबातु युज़िल्लुहुमुल्लाहु फी ज़िल्लिही यौम ला ज़िल्लु इल्ला ज़िल्लुहु, इमामुल आदिल व शाबन शफी इबादतिल्लाह। ये गुजारे जो अल्लाह क्या मंजलियारे अर्श की शान से कहा भी शय न होंदी, न शामियाना होंदा, न कावड़ जी शान, न सत्य सिर्फ अल्लाह जे अर्श जी शान होंदी। माण्हू पंहिंजे पगड़ में पिया ॿुॾंदा, कंहिंखे गोॾनि ते पगल, कंहिंखे चेल ते पगल, वो पंहिंजे पगड़ में गोता खाईंदो। 70 क़िस्म जा माण्हू अहिड़ा हूंदा जंहिंखे रब आदिल हुकुमरान, मुल्क जो वॾो, ॻोठ जो वॾो, शहर जो वॾो, घर जो वॾो, आदिल आदिल अदल कयो अथई। क़यामत जे ॾियारे रब फरमाईंदो, मलाइको थी अल्लाह, रब फरमाईंदो थी अचोसि, मां अल्लाह पंहिंजे अर्श जी शान नसीब कयोसि। साईं केरु? फरमायो आदिल आदिल, दुनिया में न अदल कयो। अॼु मां रब करीम जो अदल थो चवे, यो उस जे नसरेस वठी अचोसि, मां अल्लाह पंहिंजे अर्श जी शान नसीब कयोसि। ॿिए नंबर में वशाबन शाफी इबादतिल्लाह, हुज़ूर फरमायो ॿिए नंबर में वो नौजवान जेको जवानीअ में सजदा करे, जवानीअ में इबादत करे, जवानीअ में रुकू थो करे, जवानी में दाढ़ी रखी, जवानी में बदबू बदई, जवानी में रोज़ा रखी, जवानीअ में तरावियां पढ़ी, जवानीअ में रब जे दर ते लड़ी आयो। अल्लाह अल्लाह, शिकार पर जा गैरतमंद मुसलमानो, यो नौजवान जेको जवानीअ में रब जी इबादत करे, फरमाईंदा क़यामत जे ॾियारे उस ते नसल थो रब करीम सॾे करे पंहिंजे अर्श जी शान नसीब कंदुसि। सुभान अल्लाह। जेको ॾाढे चवंदो सुभान अल्लाह, जेको अञा ॾाढे चवंदो वो मदीने वींदो, जेको होरे चवंदो पंज वींदो। अल्लाह सभिनी खे मको मदीनो घुमाए। दोस्तों, नौजवान जवानी में सजदा कयो, जवानी में नमाज पढ़ी, जवानी में चेहरे ते मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की सुन्नत के सजाए, जवानी में मस्जिद में आए, जवानी में रुकू कई। दर जवानी सजदा गर्दन शेर पे गंबरी, चलो सुभान अल्लाह। जवानी में सजदो करण, जवानी में रुकू करण, जवानी में इबादत करण, जवानी में मस्जिद में अचण,
याद नबी सगोर की याद मुबारक शिकारपुर जा नौजवानो खुदा जी जो समाज जवानी जो कदर कर हुजूर फरमायो एक जाने खमसा कबल खमसे शबाब कबल हरमिक मदीने के वीर आमिना दे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पंजन से जेकड़ा काग में इंसान पंजन से के गनीमत समझे जवानी के और बने अजर काग में इंसान बाजी जवानी के गनीमत समझे सुभान अल्लाह नेमत है कि तो बोल बोलो बोलो नेमत एकदम हराम लग रही जवानी ही जो बोल रही वही नहीं अवा मुझे बड़ा बच्चा सारा बड़ा बच्चा और 170 का दर्जे पैदा हाने या वरी असा फ्री करे 3 साल जा थींदा ला वरी बटे लख भर कभी नबी होनी कोई के हत्ता युरदु इला अफजल उम्र मानो जी कोई दे दो हर से कोई दे थोड़ा तो जो बोले हर से एकदम वक्त जो कदर कर अजो की रात वरी न मिलंदी जवानी जो कदर कर जवानी आई न वरी न मिलंदी अबे अमन जो कदर कर अबू अमा हिक दफो मिलंदी वरी न रब क्यों ॾियूं थई हिन अखियुनि जो कदर कर हिन कननि जो कदर कर हिन ज़मान जो कदर कर हथनि जो कदर कर पेरनि जो कदर कर पंहिंजी जवानीअ जो कदर कर अॼु रब जवानी ॾिनी अथई जवानीअ जो हिकिड़ो सजदो और रब जा 100 सजदा ख़ुदा जी अल्लाह जो कसम इबादत जो मसलो जवानीअ में हज भी जवानीअ जो उम्रो भी जवानीअ जो रोज़ो भी जवानीअ जो तहज्जुद भी जवानीअ जो रोज़ो भी जवानीअ जो तरावीह भी जवानीअ जो सजदा भी जवानीअ जो ख़ुदा जी अल्लाह जो कसम जेको नौजवान जवानीअ में इबादत कई जवानीअ में रुकू थो करे जवानी में सजदा थो करे अल्लाह अल्लाह मुसलमान क्या मजे प्यारे यो नौजवान उस दे नसरंदो रब फरमाइंदो मलाइको इनके वठी अचो रब करीम पंहिंजे अर्श जी साव नसीब कया से सही है केरा फरमाइंदो नौजवान जेको जवानीअ में मां रब जी इबादत कंदो हो सुभान अल्लाह असांजा नौजवान सॼो ॾींहुं होटल सॼो ॾींहुं फेसबुक ते सॼो ॾींहुं अखियुनि खे ॾिसी 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 अधा थी विया लड़ींदा आहिया रब जे दर ते कदर क्यों क्या मजे में हारे इहो नौजवान अल्लाह जे अर्श जी शान हेठि बीठो हूंदो उहो इमाम लाज ऐं उहो नौजवान ॿुधो ॿुधो हदीस थो पढ़ा नौजवान जवानी फूह जवानी हसीन जमीला औरत दी सदेश हसबी वाला सभी माल सोहनी बिया बोले बोले नहीं बोले सोहनी बिया घर भी वडो मालदार बिया नौजवान है भी जवानी में फाटे तो सदेश दी हलिया कोई नागे घरों खालिया ओता का खालिया बंगला खालिया ने इशारा इशारा ये जवानी में फाटे शैतान ते तो बच सदै दी वो तो महका जाए शिकारपुर जा नौजवानों शैतान तो महजे उम्मीद दे गुनाह कराइंदो तो इते कर को तो बाका अला आवाज देगा इहो न कोडी तो भांगा से खाली मौका मौका हल ओ सने सी हलिया हलिया ये तो नाना मा नहीं दुस कहीं कांदो ड्री ओ बंगला खाली ओ ताक खाली घर खाली हसीन जमील सदे सी पई चवे तो नाना मा नहीं दुस
चले जी ॾिसे त कोई न थो अल्लाह 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 खुदा जी जो कसम नौजवानो हेदो चए माई मां नहीं दुस या दादा ॾिसनि एर तो ॾिसई कंहिंजो भाउ अथई हे नौजवान चए थो أخاف الله رب العالمين سبحان الله لا 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 سبحان الله कि अल्लाह जो बहुत उस्ताद इन लाउड के थोड़ो सेट करियो थोड़ो घना रहे अभी तेरे करे सफाई छिके जो सुभान अल्लाह चेदो इन्नी अखाफुल्लाह रब्बल आलमीन माके अल्लाह जो बहुत होते अमाका जो अल्लाह नहीं तो बच्चे वो सन्ने इतना नहीं कहीं कौन जी अल्लाह जो बहुत होते रब का लौट गया शैतान वसदो करे औरत भी सदेश दी अल्लाह अल्लाह के दो ना 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 हाँ नहीं दुस आगे रब करीम जो बहुत होते खुदा जी जो कसम क्या मटवारे ड्यारे यो मानो भी उस दे नस्ल दो रब फरमायो सदे जो तमा अल्लाह वानी अर्शदी शाह नसीब कयास जो दुनिया में इन्हें दिल में अल्लाह जो भाव हो जे पान के बुराई का बचायो हो जवान नौजवान वाला की बुराई का बचाए क्या मतलब हाल जाते मालूम सड़गा सुजने से दे जमीन अटरामेगी ओ मुसलमानों ओ शिकार गुर्जा नौजवानों एक सिद्धू हिना वक्त सारा सिद्धू घनों पर या 9 करोड़ 3 लाख असा को शुरू करिया वो भी बचन देते मते कोई भी है तो अरे आओ क्या मजे उड़ाओ हमारा घर में कला के जो दिन थी हमारा घर 50,000 साल विसारे छड़ी क्या मतलब के हुजूर फरमाया दी अलन्नास ज़मानो मुझे उन्हें ज़मानो ईदो युहिब्बून अल-खम्स व यनसऊन अल-खम्स आन फरमायो पंजन शर सा मोहब्बत कंदा पंजन शर के विसारीदा अल्लाह अल्लाह युहिब्बून अद-दुनिया व यनसऊन अल-आखिरा दुनिया सा मोहब्बत होनी आखिरत विसारीदा अज दुनिया सा मोहब्बत आखिरत के याद कोने खुदा जी जो कसम आया कम जोड़ियारो थींदो हलणो पवंदो हर तुंहिंजा रिश्ता कब नहीं न हुस्न हूंदो न जमाल हूंदो न कमाल हूंदो न वफा हूंदी न बेवफा हूंदी अल्लाह अल्लाह खुदा जी जो कसम मुझे साईं फरमायो अहिड़ो ज़मानो मुंहिंजी उम्मत ते ईंदो 1400 साल में मुंहिंजो सोनो नबी फरमायो हुयो अल्लाह अल्लाह फरमायो युहिब्बून दुनिया व यनसऊन दुनिया से मोहब्बत कंदा आखिरत विसारीदा युहिब्बून अल-हयात व यनसऊन अल-मौत हयात से मोहब्बत कंदा मौत विसारीदा अब हाने हयात से मोहब्बत आए न आए ना हाने इन ईमानों की हयात की बयानिया थोड़ा मुने सो हेरे सो क्या मतलब बयान किया आलम इंदा मीदा सब मिटा के स्टेज से ज़ियारत थी भी अब इन्हें मुने तो सुना ये कि जागो था तो सुभान अल्लाह ये क्या यहाँ जागो था तो सुभान अल्लाह अब सबनी जो तवज्जो आई जिन दोस्तों जो तवज्जो आई वो पूरे हाथों करो ये सब लोग यहाँ बैठा नहीं हिचो जो भी तवज्जो हम जो बता समझो अब जिनको तवज्जो आहे उहे ॿई हथ खणी सुभान अल्लाह वॾी ख़लक़ आहे जाए
पर जने ही नो कनात नहीं लगी वनी है ना तो वो जो बुजुर्ग बच्चे आ लिख दो ने वो सब कोई ने सका हाने का सब ने कर इन और जो मत होले तो हो जाए युहिबून अल हयात व यनसून अल मौत हयाती सा मोहब्बत कंदा मौत सारी हालांकि मौत अचणो तो हर हाल में न सलीदो ऐनमा तकूनू युद्रिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूज मुशय्यद रब फरमाए लोहन कोटन में बंद हो दो कभी मौत न सलीदो मौत सा मौत सीयो युहिबून अल हयात व यनसून अल मौत युहिबून अल कुसूर व यनसून अल कुबूर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह अल्लाह यार मादा तो सा मोहब्बत कंद बंगला कराइंद कार बुलहनाइंद टाइल्स लगी हुई रंग रूप दिया अमर में किरमगाली का चीर बड़ी फासलिन थी हुई आओ महला तो सा मोहब्बत कहीं वयन सौनल कुबूर कब्र विसार जी हुई कब्र याद नाए ओ शिकार को करनो जुआनो अकौ बोड़ो खुदा जी दा जो कसम यार तवज्जो कर दो कई वजह इन महला सा मोहब्बत कई गई जेमे वज वद 30 साल 50 साल 60 साल 70 साल सफा नंबरे भी नवे 100 साल होते हजारे साल रहणो उन बगले जरा जो छा कयो सामी सोड़ियो तानो कशमीद खुदा जी दा जो कसम मन मिटी जावी जीवीद खबर ही न पई साल कर कर नन्नो कयो पुत्र कब्र तई आया दोस्त कब्र तई आया आए मालू कब्र तई आयो सब मोटियो अगे पाण वयो खबर न पई गदा चलो सलाए केड़ो उन कब्र जे लाए तैयारी कर अज न सुबह न करियो 60 साल 70 कदर आखिर मौतीनो हजारे साल सुमणो उन जे लाए कुछ तैयारी कर आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ हयाती सा मोहब्बत कर मौत में सारीद हुजूर फरमायो युहिबून अल मखलूक व यनसून अल खालिक मखलूक सा मोहब्बत करना खालिक मिसरीद खालिक मिसरीद अल्लाहु अकबर दी खुदा आजान आई ये आजान आई ये हमारा हुक्म पाक में विचवा मुने ने साले ये ले से चाचा कराना कुछ जगह कब्र में मुने ने ये ले छोरा तो बड़ी ने सरकार दे रहे जो करा रहे हो अल्लाह अकबर ओ दोस्तों खुदा जी साजो कसम मरदा से कब्र में हलदा से सब मोटीदा अकेलो वीदो खबर ना तला के छा तैयारी कई थई कुछ मखलूक सा मोहब्बत माल में भी जो आजान आई मस्जिद में आयो खालिक मिस्री होटल दे जो मखलूक से मोहब्बत कुकड़ दे मैं जानवर से मोहब्बत माल से मोहब्बत बकर से मोहब्बत कदन घोड़न से मोहब्बत खालिक मिस्री वो समानो अचियो तही खुदा जी दा जो कसम क्या मजे दे रे ये रब याद कमे ईमानु क्या मजे दे अल्लाह के असदे शामे नबी दो वरजुल मुअल्लकु बिल मस्जिद हुजूर फरमायो वो मानो क्या मजे दे रे अल्लाह दे असदे शामे ना हो ए मानो जी दिल बस साथ कर बस सागर एक नमाज पढ़ी थी जो इंतजार भी बड़े जो इंतजार भी बड़ी थई चौथी जो इंतजार ईशा जी नमाज पढ़ी करे सुनो भयो रात जो हर उठे दो यार सिज
जुर्त न उभरियो सबूत न थी वई अजाद न थी वई भजदो दो जे मस्जिद ला फरासीर थी आयो मस्जिद ला पखड़ो थी आयो मस्जिद ला रंग रूप में कराए बल फटियो मस्जिद के बो ठाराए इन जो प्यार मस्जिद सा प्यार मस्जिद खुदा जी जान को समा मस्जिद में आयो दिल शरीफ से हुजूर फरमायो अल मुमिनु फिल मस्जिद कसम के फिल मुझे से फरमायो मोमिन मस्जिद में ही दुआ ये मज़ो ईंदो तस जीअं मच्छीअ के पानी में मज़ो अची वञे ओ शिकारपुर वारो ॿुधो ओ शिकारपुर वारो मस्जिद में आए ऐं तुझी दिल छली पई समझ त मोमिन ऐं मुनाफ़िक़ मस्जिद में ईंदो आहे न वो तड़पंदो अल्लाह करे मोला वाइस मान करे ज़बान करा तड़पंदो मोमिन मस्जिद में ईंदो छली पवंदो ईंदो इंशाअल्लाह दादा ॻाल्हायो ईंदो सोणो वञी मस्जिद में काथे सोणो अली शेर जली हक जो वली हैदर शेर बबर फाते खैबर असदुल करमल वजह 24 कलाक मस्जिद के बुआरी पाण ॾींदो हो चवण वारनि चयो या अली भला मस्जिद के बुआरी ने छा ॻाल्हि जे मदीने जे मीर फरमायो मस्जिद जन्नत जे मस्जिद के बुआरी ॾिनी जन्नत के ॾिनी अल्लाह अल्लाह अली तोखे मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में मज़ो ईंदो मुंहिंजो मुर्शिद अली थो फरमाए शेर जली थो फरमाए हक़ जो वली थो फरमाए असदुल्लाह करमल्लाह वजह फरमाए थो और जन्नत में हा इन का वधीक बाक़ी ये ॻाल्हि पसंदि आहे त मां मस्जिद में विया साईं छाजे लाइ जन्नत में तुम अलीअ जो नफ्स ख़ुशि थींदो मस्जिद में तुम अलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो मस्जिद ईंदो इंशाअल्लाह अल्लाह जे मेहरबानी सां बाक़ी रमज़ान शरीफ में 2 महीना तो ॼाणो आहे ये चलो साथो इनके अगर ता सब चुप ही बैठो ता तो दवा के अलाव करे 2 महीना मोटी नहीं मोमिन प्या सनी ना रमजान के सुभान अल्लाह चवन सनी नो अच्छे ना रमजान जो महीनो अचण वारो तो इज्जत कजोस कदर कजोस मेहमान महीनो पियो अचेव खुदा जी साजो कसम वो शिकार बीजा कुरानो नौजवान पक्का बोल खुदा जी साजो कसम रमजान पियो अचई इन जे लाइ तयारी कर पता चले सही रमजान ईंदो वो माने मां नबी पढ़ंदुसि रोज़ा भी रखंदुसि मस्जिद में ईंदुमि नागन अॼु खां अमल शुरू कर अॼु खां वठी कहिड़ी ख़बर पता रमजान तुंहिंजी मुंहिंजी ज़िंदगी में लिखियलु न हुजे अॼु मस्जिद में अचो अॼु खां वठी पाण खे निमाज़ ते हेरो तरावियां पढ़ियूं अथई ख़ुदा जी साजो कसम मस्जिद सां प्यारो कर क़यामत वारे ॾिहाड़े इहो माण्हू बि सॾे न सघंदो मुंहिंजे से फरमायो जे माण्हूअ जो मस्जिद सां प्यार क़यामत जे ॾिहाड़े रब सॾे करे पंहिंजे अर्श जी साव नसीब कंदुसि सुभान अल्लाह मस्जिद सां प्यार मस्जिद तरावियां पढ़ंदासीं इंशाअल्लाह रोज़ा रखंदासीं हैदरी रखंदा हैदरी रोज़ा हैदरी रखंदा हैदरी हज़रत अली से के ॾाढी वणंदी अबा करी अबा करी अल खिदमत लिग़यब कतरो चए सुभान अल्लाह मुझे मुर्शिद अली चयो मूंखे दुनिया में 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि साईं कहिड़ियूं
अल खिदमतु लिज़्ज़यीफ़ वस्सौमु लिस्सयीफ़ वद्दर्बु बिस्सयीफ़। अल्लाह 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 अल्लाह। मुझे मुर्शिद अली नो फरमाए सोना मोहम्मद करीम मां अली के दुनिया में पेश लाजू वन जुवन बारी या सेवन दिया अली के करते मेहमान थे अली वद्दर्बु बिस्सयीफ़। सोना बिगार में दिया वन दिया हथ में तलवार हुजे अली अल्लाह के रास्ते में जिहाद करे। अल्लाह अल्लाह बेन पर बेगालिया वन दिया सोना गर्मी जा प्यारा हो जन मां अली के वाद में रोजो हुजे तो अली बेहतर नवाज नारे तकबीर कुरान मजीद शान अली मुर्तजा शान अली मुर्तजा इमरान हरामियत यहूदी के एजेंट इमरान हरामियत इमरान कादियानियत आज हजरत मौलाना फजल रहमान वाह मुजाहिद जो सुभान अल्लाह दादा का जो सुभान अल्लाह। कौन दोस्तों तवज्जो क्यों अब आ गई वो साला रंग के में आने से बस अल्लाह से बरकत करे लेकिन कबूल कर ले वही खर्च का जो सुभान अल्लाह। अब हजरत अली से फरमाए दुनिया में कोई सिंगला दी मन दी मेहमान अचुन की खिदमत के हथ में तलवार हो जाए अली अल्लाह के रास्ते में जिहाद करे जो अली मुजाहिद हो जो अली मेहमान नवाज हो मुजाहिद हो जो मुझो मुर्शिद अली जो रोजेदार हो। आगे खबर पड़ती है हैदर जी सब मालूम कर सकता अच्छा लगने में मान जो सुभान अल्लाह। नारे तकबीर अल्लाह साथ पते करे जवाब दियो नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम। आखिरी का जो कया कला क्वाइस माने तो तुम बीमार आ तेरे के न मैं केमाल था ते न तुम बीमार आया मुसा बीमार दे राम कयो दोस्तों खुदा की जान जो कसम जो इंशाल्लाह रोजा रखना इंशाल्लाह ए रोजे जो बदलो अल्लाह पान ए जन्नत का जिया अल्लाह जी वो जने रोजा रखना बदलो अल्लाह वल्लाहुल मौला फलहुल कुल जो रब तंजो सब जो इंशाल्लाह रोजा रखना जन्नत जा आशिक कीड़ा हो हथ करी सुभान अल्लाह का चओ सुभान अल्लाह आवाज के जन्नत जा आशिक हो हुए सुभान अल्लाह चओ सब जन्नत जा आशिक हो पर मदीने जे मीरा आमिना जे लाल इमामुल अंबिया फरमायो त पंज सरसैड़ हन जिनके मता अल्लाह जी जन्नत आशिक संकेड़ पान फरमायो एकड़ो मानू आ जे मता अल्लाह जी जन्नत आशिक संकेड़ो पान फरमायो जेको ज़बान जी हिफाज़त तो करे ज़बान के लॻवियात खां बचाए कूड़ न तो ॻाल्हाए गिला न तो करे चुगली न तो हणे लॻवियात न बकवास न कंहिंजे मथां इल्ज़ामबाज़ी न कंहिंजे मथां चुगली न कूड़ न ज़बान जी हिफाज़त कयूं वेठो इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक अल्लाह अल्लाह मुसलमानों मदीने जे वीर फरमायो मुझे मना कलमे पढ़ण वारो ताबिल शह जी ज़मानत ॾियो मां मोहम्मद करीम ताजे जन्नत जो साबित आया वीरवात में ये दो जे हुजूर फरमायो शहन शह जी तवा ज़मानत ॾियो ताजी जन्नत जो साबित मां मोहम्मद अस्सलात वज़्ज़कात वल-अमानत वल-इसात वल-बत्न वल-फर्ज औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर फरमायो अस्सलात तव्हां नमाज़ जी ज़मानत ॾियो मां मोहम्मद करीम ताजी जन्नत जो साबित सुभान अल्लाह। नमाज़ पंज वक्त ज़मानत ॾियो असां पंज वक्त नमाज़ पढ़ंदासीं मदीने वारे सही फरमायो मां मोहम्मद ताजी जन्नत जो साबित सुभान अल्लाह। और ज़कात पांजे ॿार जी ज़कात अदा कंदो हिसाब गरीबन खे ॾींदो मिस्कीनन खे पता सम्झी
मां जन्नत जो ज़ामिन वल्लमानत अमानत अमानत जी ज़मानत दे जन्नत जो ज़ामिन मिठड़ो मोहम्मद करीम सचो सचन जो सरदार वल्लिसान हिन ज़बान जी ज़मानत दे हिन ज़बान सां किला न कंदे ज़बान सां कूड़ न ॻाल्हाईंदे ज़बान सां चुगली न खणंदे ज़बान सां चर्चा न कंदे ज़बान सां घटि वधि न ॻाल्हाईंदे हिन जी हिफ़ाज़त कंदे लॻ्यात न कंदे मुंहिंजे पैग़ाम मां मोहम्मद तुंहिंजी जन्नत जो ज़ामिन आहियां वल्लिसान वल्बदन हिन पेट जी ज़मानत ॾे हलाल खाईंदे हराम न जाइज़ खाईंदे नाजाइज़ न चोरी जो माल रुश्वत न ब्याज न हुज़ूर फरमायो इन पेर जी ज़मानत ॾे तुंहिंजी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आया अल्लाह अल्लाह हाण फरमायो पंहिंजी उखड़ जी ज़मानत ॾे ओ जाइज़ इस्तेमाल कंदे नाजाइज़ न ज़िना न हराम खोरी न मुंहिंजे ते फरमायो पंहिंजी उखड़ जी ज़मानत ॾे तुंहिंजी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद करीम आया अल्लाह अल्लाह मुंहिंजे ते फरमायो उन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको ज़बान जी इबादत थो करे उन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको उघाड़नि खे लटा थो पाराए मिस्कीननि खे यतीमनि खे क़ुरान वारनि खे तालिबनि खे कपिड़ा थो पाराए हाण फरमायो ग़रीबनि खे लटा पाराए इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ टे नंबर में उन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ अल्लाह अल्लाह जेको बुखनि खे अल्लाह जे नाले ते मानी थो खाराए ग़रीबनि खे यतीमनि खे मिस्कीननि खे मुसाफ़िरनि खे तालिबनि खे क़ुरान वारनि खे मानी थो खाराए इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ हुज़ूर फरमायो जेको कंहिं ग़रीब खे उघाड़े खे वॻो थो पाराए अल्लाह जन्नत जे पंज पंडी जा वॻा पाराईंदुसि तकबीर अब नारे तकबीर जो आवाज मेरा ना भले सलाम बाबा का पुजे नारे तकबीर शान कुरान मजीद शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर जेको कंहिं बुखार खे अल्लाह जे नाले ते मानी थो खाराए फरमाई कम जे ॾियारे अल्लाह जन्नत जा तौहाम खाराईंदा सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ चवंदी अल्लाह मुंहिंजे मशूक खे मोकिल मां गोद में सुभारिया ऐं उन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ जो कहिड़ी जेको क़ुरान जी तिलावत घणी थो करे वेठो तो कुरान पढ़े तिलावत कुरान ये अल्लाह जो कलाम शिकारपुर वारो जेको माण्हू इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जी ज़रद थी हे मुंहिंजा मौला तुंहिंजो कुर्ब छा में हासिल थींदो अल्लाह अल्लाह हे आमद कुरान पढ़ कुरान जी तिलावत कर कुरान पढ़ मां रब करीम जो कुर्ब हासिल थींदई साईं माना सां पढ़ाया बग़ैर माना जे रब फरमाए माना सां पढ़े या बग़ैर माना जे पढ़ रब फरमाए मुंहिंजो कुर्ब हासिल थींदी कुरान पढ़ण वारो हुज़ूर फरमायो आ सभिनी मां भलो उहो शिकारपुर जा नौजवान अटो बोड़ो दुनिया जे अंदरि माण्हू चवंदो यार भलो खे लटा भला थो पाए पाम भला थो खाए हवाई जहाज ते थो घुमे जोरा ते थो घुमे ना 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 अल्लाह अल्लाह आका से फरमायो अचो असां उनखे भलो चओ जंहिंखे मदीने जे वीर भलो चयो हुज़ूर फरमायो खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लम सभिनी मां भलो जेको पाण क़ुरान पढ़ी वरी उनखे क़ुरान पढ़ाए सुभान अल्लाह सभिनी मां भलो हाणे क़ुरान फरमाई फरमाए क़ुरान वारा मुंहिंजा पाड़े श्री अथव जेको क़ुरान हेॾे मुंहिंजे करे जेको क़ुरान जी तिलावत करे
जेको कुरान जी तिलावत करे न इन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ पढ़ंदो इंशाअल्लाह पढ़ंदो अब मतलब हिते जेके भी जमात वारा आया हो मां उन्हनि खे चवां थो हथ खणो जेके नाज़रा क़ुरान पढ़ियल हो हाफ़िज़ में हुजनि भली खणनि जेके नाज़रा पढ़ियल हो माशाअल्लाह जेका मदरसनि जी बरकत आहे जो सॼो पिंडाल क़ुरान नाज़रा पढ़ियल चओ न सुभाणे अल्लाह साल में ॾींहं घणा 360 घणा ऐं क़ुरान में एॾियूं घणियूं 120 एॾियूं 120 क़ुरान में एॾियूं 120 हिक सीमारे में 4 एॾियूं दोस्तों नाज़रा वारो साल में ॾींहं 360 तव्हां रोज़ एॾी कढो त बि साल में क़ुरान जा 2 ख़तमा कढी वञे सुभान अल्लाह आखिर क़ुरान पढ़नि कोन था क़ुरान जी को तिलावत न थो करे खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह हुजूर फरमाता सभिनी मां भलो जेको क़ुरान पढ़ी वरी ॿियनि खे पढ़ाए इन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको क़ुरान जो पढ़े आख़िरी उन माण्हू जे मथां बि अल्लाह जी जन्नत आशिक़ याद कयो जन्नत आशिक़ हदीस तो पढ़ा हुजूर सच्चो आहे तो मदीने जो भी सच्चो आहे सभिनी सचनि जो सरदार आहे अल्लाहु अकबर हिकु उन माण्हू जे मथां जन्नत आशिक़ हो जेको ज़बान जी हिफ़ाज़त थो करे गिला नथो करे चुगली नथो वणे बकवास नथो करे चर्चा नथो हणे पूरी ॻाल्हि नथो करे हिन लफ़्ज़ियात खे ज़बान खे बचाई वेठो आहे हिन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको बुख आहे अल्लाह जे नाले ते मानी थो खाराए हिन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको उघाड़नि खे नका थो कराए हिन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ ऐं जेको क़ुरान जी तिलावत थो करे हिन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत आशिक़ चवे नथो सुभाणे अल्लाह ये आसिफ़त मुझे सोने उस्मान साईं में हुई केड़ो उस्मान मदीने जे मीर इमामुल अंबिया जो प्यारो उस्मान कुरान जो हाफ़िज़ उस्मान हुजूर के चवे तो सुन आके दुनिया में वैसे उन्हारी उम्र न्यू थई इस्बाउल जियान व किस्वतुल उरियान व तिलावतुल कुरान ओ सुन एक गालिया वंदिया इस्बाउल जियान मुखायर रखे अल्लाह दे नाले ते मांगी कराया व किस्वतुल उरियान हुजूर के तो चए सुन ई गाल मांगे या नी वणे ओ गाल के अल्लाह दे नाले ते कपड़ा पाराया बे नंबर में तिलावतुल कुरान कुरान हुजे मा उस्मान में तो कुरान पढ़ा हज़रत उस्मान के को शहादत मिली कुरान पढ़ंदे सुभान अल्लाह कुरान पढ़ंदे शहादत ऐं 9 दफ़ा मदीने जे मीर जन्नत जी बिशारत पाण फरमाए कुल्ल नबीन रफीक लिकुल्ल नबीन रफीक लिकुल्ल नबीन रफीक व रफीकी फिल जन्नत उस्मान सुभान अल्लाह राजा का सुभान अल्लाह पान फरमायो हर नबी के अल्लाह जन्नत में दोस्त दीदो और मुझो दोस्त जन्नत में उस्मान हो दो कौन सुभान अल्लाह उन मानू जे मथा भी अल्लाह जी जन्नत आशिक़ जेको कुरान तो पढ़े अब आप पढ़ो तो इंशाअल्लाह अब आप पढ़ो तो इंशाअल्लाह अब जेके पढ़ण आयो ना वो भी कुरान खोले खुदा जो कसम हिंदुस्तान में वाकियो हिकिड़ो माण्हू मरी वियो उन ॻोठ में कोई जनाज़े पढ़ण वारो कोन हो हमारा हज टूटी ही वयो ॻोठ वारा परेशान अबा छो जीअं असांजे ॻोठ में को कुरान पढ़ियल कोन्हे जनाज़ो केरु पढ़ाए अरे बाबा मां तो पढ़ाया जनाज़ो पढ़ाए कबर में रखी वरी टूटी ते वियो खीसे में हथ विधो जे असली कागज़ात किरी पिया ख़बर पहुंची आयो सोचाण जो यार माण्हू मोटी आयो चीज़ की आयो चई यार मां हमरा के कब्र में रातो आ मुझा कागज़ किरी पिया किसी का गोचो खोटे जने कागज़ न लभिया पर कब्र मां जन्नत जी खुशबू पई अचे कुरान जो सुभान अल्लाह कुरान सुभान अल्लाह नव जो नबी जो सुभान अल्लाह
चई यार एक बुजुर्ग चईन आलिम हो चईन हाफिज हो चईन सागरो माण्हू वेचारो हार वो कम कंदो हो चई यार कहिड़ो अमल वञी घरां पुछो हुनजी घरवारीअ ॿुधायो मुंहिंजो मुड़ुसु क़ुरान पढ़ियल न हो वो सुबुह सुबुह सां उथी क़ुरान खे खोले करे हिकिड़ो पन्नो खोले सिट ते हथ रखी चवंदो हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह छोरा सारा रदाकार छोरा आगे विहारिया अथव जॾहिं थी अचे त बि निभागा उथंदासीं तव्हां छा जे लाइ बीठा जॾहिं कोन जो जन्नत तव्हां छा थो कंदो जॾहिं न थिए थो बहुत दोस्तों उन नाम चवान यहाँ पे तो रखी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम ओ अल्लाह जेका ही सिद्ध लिखी दे या भी हक पर सच्चा फरमा पलना है बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्लाह जेका ही से लिखी दे या भी सच्चा ही हक फरमा पलना है अल्लाह जेका ही सिद्ध लिखी दे ये बाबू के खत्मा मुझे मुर्स पर न हो अल्लाह एडो राजी तो जो कब्र में जन्नत जो खुशबू थी अचे सुभान अल्लाह अर्ज़ कया तो कुरान पढ़ना है तभी पढ़ तभी अल्लाह जी जन्नत हासिल थी दई पंजे नंबर में उन माण्हू जे मथां अल्लाह जी जन्नत हासिल जेको माण्हू मदीने जे मीर जे मथां दुरूद शरीफ जो पढ़े सुभान अल्लाह सलाह सलाह सलाम दोस्तों सुबह शाम दुरूद शरीफ के विर्द जो करे अजो आज तक तो पढ़ंदा इंशाअल्लाह घणा दफ़ा पढ़ंदो इंशाअल्लाह 100 दफ़ा पढ़ंदो रोज 100 दफ़ा पढ़ंदो अस्तगफिरुल्लाह 100 दफ़ा अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम जी तस्बीह 100 दफ़ा ऐं नबी जे मथां दुरूद 100 दफ़ा पढ़ो पर ॿुधो सफ़ा सफ़ा यार सुस्त आयो त मां तव्हांखे चवां राति जो ईशा जी नमाज़ खां बाद में हेॾो घरवारी थी हुजे हेॾो नियाणियूं हेॾो पुट हेॾो पोटा डोट वॾे आवाज़ सां सभिनी खे पढ़ाए दुरूद शरीफ पढ़ा बीमारी खत्म थी गई बरकत थी गई घर में घेरा दी गई घर में बीमारियों दी गई घर में बरकत थी गई वडो नंढो पढ़ी सके त दुरूद नगड़ो पढ़ो नगड़ो शिकार पर जानो जवानो पक्को बोड़ो ये जरूर पढ़ छा बिहारे करण के तो सल्ले अला सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सल्ले अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10 दफ़ा पढ़ाए खुदा की ज़ात जो कसम बीमारी दूर थी गई बरकत अची गई घर में नफ़रत हली वेंदी प्यारी प्यार थी दो 10 दफ़ा दुरूद पढ़ंदे 100 दफ़ा रब जी रहमत नसीब पवंदी सुभान अल्लाह इंशाअल्लाह पढ़ंदासीं जिंदगी बाक़ी मुलाक़ात